वालेकुम दोस्तों, ही मधे जी जिंदो देरो बाईपास आहे ऐं सखर खां लाड़काने तरफ़ रोड वेंदो आहे। जेको हिते पाणी जो फुहारो मधे जी टाउन पारां जेको ठाहियो पियो वञे। मां तव्हांखे अॻ में कुझु ॾींहं पहिरियां जेका हितां जो मंज़र ॾेखारियो हुयो त हीअ जेको पहिरें फेज़ में कमु थी करे थोरो वरी हिन कम खे छॾियो वियो ऐं उन करे पोइ हिते तमामु घणी डिस्टर्बेशन पई थिए रस्ते में अचण वञण जे हवाले सां। उनजी मां रिपोर्टिंग कई हुई ऐं उनखां पोइ मूंखे इंतिहाई ख़ुशी थिए थी त जेको मधे जी टाउन जो चेयरमैन आहे नजफ़ खान कमारियो साहिबु उन फौरी तौर ते उनजो नोटिस वरितो आहे। त हिन वक़्तु मां अॼु इतफ़ाक़ सां हितां गुज़रां पियो त हीअ मां ॾिसां पियो त कमु कनि था मज़दूर हितां जेको आहे त हिनखे छो त हीअ सिरां जेके आहिनि ख़ाली रखियल हुयूं त उनखां पोइ कंहिंजो टीशो वग़ैरह अची पियो वञे त हीअ किरी पियो पवनि। हिन वक़्तु हीअ लेबर जेको आहे मज़दूर कमु कनि था। हीअ जेको आहे मधी जी जो फेस आहे चहिरो आहे ऐं हिन खे जेतिरो ख़ूबसूरत बनायो वेंदो त उहा मधे जी वासियुनि जी बि इज़त आहे ऐं मधे जी शहर जी सूंहुं आहे ऐं हिन पॉइंट जी हिकिड़ी वॾी वैल्यूशन आहे। ऐं हितां नादरा ऑफिस आहे, TSP ऑफिस आहे ऐं मां सम्झां थो पियो त हिते जेको आहे उहो उन सां गॾोगॾु टाउन ऑफिस आहे। उन सां गॾोगॾु हिते जेका आहे जेको आहे MN शहरियार ख़ान मार वारनि जो मार हाउस बि आहे। त हिते जेको आहे हीअ पॉइंट वॾी इम्पॉर्टेंट ऐं अहम पॉइंट आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त हीअ सखर लाड़काणे जेको हीअ रोड आहे हीअ जेको हितां गाॾियुनि जी आमद रफ़्त तव्हां ॾिसो था पिया त हीअ सखर खां लाड़काणे ऐं लाड़काणे खां सखर जेको आहे उहो गाॾियूं अचनि वञनि थियूं। त हिते जेको आहे हीअ मां तव्हांखे ॾेखारियां पियो त हीअ जेको फुहारो चऊं हिन खे या छा चऊं असां त सिंधीअ में माना फुहारो ई चई सघूं था। त हिते जेका लॻंदी त उन सां जेको हीअ आउटबैक जेको रस्तो आहे ॿिन्ही पासनि खां उते इंतिहाई ड्रसड़ हुई, मिटी हुई जेका असां नोटिफाई कराईसीं त हिते अचण वञण में वॾी तकलीफ़ पई थिए। त हाणे हीअ पथर विछायो वियो आहे अल्हम्दुलिल्लाह माना ज़बरदस्त जेका आहे उहो ॾाढो मां हिकिड़ो ख़ूबसूरत लॻे थो पियो इंतिहाई बहितरीनु जेको आहे हिकिड़ो क़दम लॻे थो। हाणे ॾिसो हीअ जेका गाॾी हितां क्रॉस थिए थी त तव्हांखे आसानी सां नईम ख़ान कमारे साहिबु जेको आहे उहो गाॾी हिन वक़्तु क्रॉस करे थो पियो इतफ़ाक़नि। ऐं मां सम्झां थो पियो त ॾिसो हीअ जेका पॉइंट हुई लोकेशन जेका मां तव्हांखे अॻे ॾेखारी हुई त हितां जेका आहे सिरां निकिरी वियूं। हाणे हिते जेको आहे हिनखे पलस्तर करे बंदि कयो वेंदो, कमु हले थो पियो, पथर विछायो वियो आहे ॿिन्ही पासे गाॾी आराम सां अची वञी सघे थी। ऐं हितां जेका आहे उहा ग्रीनरी सीनरी माॻे ॿुधण में आयो त हितां जेका ज़मीन आहे जेको रोड जो हिसो आहे मुंहिंजे ख़्याल में 200-150 फुट आहे उहो माप करे ऐं उहो लोकेट कयो वियो आहे। त उनखे थोरो भराव विझराए करे हिते जेको आहे थोरो पार्क मां हिनखे बढ़ायो वेंदो। ऐं हीअ जेको आहे मां तव्हांखे ॾेखारियां त हीअ इंतिहाई ख़ूबसूरत वरी तव्हांखे मां ॾिसां त हीअ जेको फुहारो आहे वरी हिनखे ॿिन्ही पासनि खां माना जीअं न हिकिड़ो वन वे थिए रस्तो माना हिकु पासे ॾह हीअं गाॾियूं वेंदियूं लाड़काणे वञे त हीअं फिरी वञे, लाड़काणे वारो वरी मधे जी वञे त हीअं फिरी वञे, वरी हितां ॻोठ जिंदो तेरो आहे ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं गाॾी माना हीअं चौधारी फिरे त फिरी सघे थी। ॿार माना जेको आहे हिते एंटरटेन करे सघनि था ऐं मधे जी जा शहरी जेकी आहिनि उहे अची करे शाम जो ख़ासि करे वॉक कंदा आहिनि। वॉक करण दौरान जेको आहे हिते अची करे उहे झटि पलक खणण जे लाइ साहु पटे सघनि था। हीअ मस्जिद आहे साम्हूं अलनूर ऐं हिते नमाज़ वग़ैरह पढ़ी सघनि था। ऐं उन सां गॾोगॾु पाणी जो एतमाम इंतिज़ाम आहे, नलको बि लॻल आहे। ज़रूरु हिते जेको आहे बाक़ी शयूं बि उनजो इंतिज़ाम एतमाम कयो वेंदो। हिते ग्रीनरी जे हवाले सां कुझु इंतिज़ाम एतमाम कयो वेंदो। बहरहाल मां तव्हांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुंहिंजो मक़सदु इहो हुयो त मां तव्हांखे ॾेखारियां त मां सिर्फ़ु हफ़्तो अॻु में हितां जी मां रिपोर्टिंग करे वियो हुउमि ऐं हितां जे हवाले सां मुंहिंजा जेके ख़दशात हुया जा मां शहरनि खे या अचण वञण वारनि खे जेका थोरी घणी तकलीफ़ मां महसूसु कई उहा मां पॉइंट आउट कई। ऐं मां सम्झां थो पियो त जेको आहे उनजो नोटिस वरितो वियो आहे माण्हुनि जे तकलीफ़ुनि ऐं अंजुनि खे मदे नज़र रखंदे महसूसु कंदे टाउन चेयरमैन नजफ़ खान कमारियो साहिबु जेको आहे फौरी तौर ते हिनखे कमु वरी माना स्टार्ट करायो आहे। ऐं मूंखे उमेदु आहे त जल्द खां जल्द हीउ कमु जेको आहे पाए तकमील ते पहुची वेंदो।